बेत आहे दुनिया दिल बर दोखो, दुनिया दिल बर दोखो, ज़हर अथई ज़र, ज़र दुनिया दिल बर दोखो, ज़हर अथई ज़र, सफ़र संदो समर साथी, कुछ कठो कर, राह रबानी वर, वरी न मोहलत मिलत। बेत जी पहिरीं सिट में आहे त दुनिया दिल बर दोखो, ज़हर अथई ज़र। अल्लाह ताला क़ुरान पाक में सूरत आल इमरान में फरमायो आहे, आयत नंबर 185, ऐं हीअ दुनिया जी हयाती दोखो आहे, ऐं हीअ दुनिया जी हयाती दोखो आहे, यानी दुनिया जो माल मिल्कियत दीन दौलत, दीन छा पर जेके ज़र ज़मीन सभु कुझु ज़हर मिसल आहिनि, छो त आख़िरत में इहो को बि फ़ाइदो न ॾींदो, आख़िरत में इहो को बि फ़ाइदो न ॾींदो। बेत जी ॿी सिट आहे त समर संदो, सफ़र संदो समर साथी, कुझु कठो कर। अल्लाह ताला क़ुरान पाक जी सूरत बक़रा 197 में फरमायो आहे त पंहिंजो तोशो गॾु कयो, माना पंहिंजो सफ़र जो सामान गॾु कयो। उहो कहिड़ो सामान? तक़वा, परहेज़गारी, परहेज़गार बणिजो, परहेज़गार बणिजो। आख़िरी बेत जी जेका सिट आहे, राह रबानी वर, वरी न मोहलत मिलंदी। शायदि मुनाफ़िक़ सूरत आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाए थो त ए ईमान वारो, तव्हांखे तव्हांजो माल, तव्हांजो औलाद मतां अल्लाह जी यादि खां गाफ़िल करे, ऐं जेको ईअं कंदो, जेको ईअं कंदो, उहे माण्हू खसारे में आहिनि। अल्लाह पाक जेकी कुझु अव्हांखे ॾिनो आहे उहो अल्लाह जी राह में ख़र्च कयो, इन खां अॻु जो मौत अव्हां ते अची वञे, ऐं पोइ चवणु लॻे त ए मुंहिंजा अल्लाह, तो मूंखे थोरनि ॾींहंनि जी मोहलत छो कोन ॾिनी त आउं ख़ैरात कयां हा ऐं नेक माण्हुनि मां थी वञा। अल्लाह पाक जंहिं नफ़्स खे मौत जो वक़्तु अची वेंदो आहे, उनखे हरगिज़ मोहलत न ॾींदो आहे। तमामु दोस्त जी महिरबानी, राति जा कोशिशि कहिड़ी टे ते